बिटशा मां ख़बर ईंदा लुत बिटशा में करबला जे शहीदनि जो तॾो विछाइजी वियो। हर तरफ़ हाय हुसैन या हुसैन जूं सदाऊं बुलंद। शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते सबील जा स्टार लगाया विया आहिनि। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सज्जाद मेमून। जी सज्जाद, वधीक तफ़सीलुनि सां आगाह कजो। जी बिल्कुल, बिटशा में करबला जे शहीदन जो तॾो विछाइजो। हर तरफ हाय हुसैन या हुसैन जूं सदाऊं बुलंद। दरगाह चाड़ी, तंबूरा चौक, ठंडो आदम रोड, अल्लाहवाला चौक, शाहबीब चौक, शाही बाज़ार, बुगिया मोहल्ला समेत विख विख ते करबला जे प्यासनि जी याद में थधे मिठे पानी जी सबील जा स्टाल लगाए विया आहिनि। परचम इस्लाम, सिपह सालार, हज़रत इमाम गाज़ी अब्बास अलमदारी, वफ़ा आलम पाक, घरनि इमाम बार आज़ा खान में लगाइण जो सिलसिलो जारी व सारी आहे। शहर जे मुख़्तलिफ़ मोहल्लनि, घरनि इमाम बार, मस्जिदनि इमाम बारगाहनि में न्याज़ हुसैन मोमिन अज़ादार में तक़सीम करण जो सिलसिलो जारी व सारी आहे। जी वॾी महिरबानी सज्जाद, तफ़सीलुनि सां आगाही ॾियण लाइ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।